नाज़रीन, नवाजतोई शहर सां ताल्लुक़ रखंदड़ सिंध जे नाले वारे मज़ाहमती अवामी शाइर गदा ख़ासकेली बीमारी जे बिस्तरे ते पियल आहे। हू हिक ई वक़्तु दिमाग़, दिलि, फालिज, सैके ऐं शुगर जी बीमारियुनि में मुब्तला आहे, जंहिं करे हू हलण फिरण खां बि लाचार आहे। उन हवाले सां ॾिसूं था अलाए रखियो अबड़ो जी रिपोर्ट। साम्हूं अची पाण में अटकियूं, शाइरी जो सिटूं, सांवरी जो विखूं, ॼण कविता ऐं जोभन जो मुल थी वियो, इन तरह पंहिंजे ॻोढ़नि जो मुल थी वियो। नवाजतोई शहर सां ताल्लुक़ रखंदड़ सिंध जे नाले वारे मज़ाहमती अवामी शाइर गदा हुसैन ख़ासकेली बीमारीअ जे बिस्तरे ते पियल आहे। उहो हिक ई वक़्तु दिमाग़, दिलि, फालिज, सके, शुगर जी बीमारियुनि में मुब्तला आहे। हलण फिरण खां हू लाचार आहे। हिन महिल ताणी हिन जी सिंध सरकार ऐं संदसि मातहत इदारनि कंहिं बि सहार न ॾी आहे। महीनो अची थियो हूंदो त हीअ ॾिसंदे ॾिसंदे आङुरियूं हीअ ॾिसो वरनि पियो थियूं न, पर आहिनि ईअं जे मथां आङुर आहे, पर मथां काठी जो खोपो थियलु अथसि, मानी जो गिरा मां भञी नथो सघां। ऐं ॿियो पेरनि जो बि इहे जेके आहिनि से ईअं आहिनि जो ॿधणा मूंखे ॿार ज़रूरी हाथ ते वठी था वञनि न, त पोइ टंग छंडे नथो हलां, पेर गेलबा था हलनि, ज़मीन ते पटो थींदो थो हले। इहो आहे तकलीफ़ आहे, इहा ॾाढी तकलीफ़ आहे हलण जी। असां घुमण फिरण वारा माण्हू काल पेच में मुच धरणी में हुजां, जेल में हुजां, त बि हलंदो फिरंदो त वता न जेल में। बाक़ी मायूस कोन थिया आहियूं, मायूस कतनि ई कोन थिया आहियूं। ऐं न को इहो ख़ौफ़ आहे त मरी वेंदासूं, ख़ौफ़ कोन्हे। बल्कि इहो न चाहियां फ़ख़ुर सां चवां थो त मरबो न त परेशान, पिशेमान, लॼी थी कोन मरबो। असां समाज में ईअं हलिया आहियूं, सकाफ़त खां कोन वठिबो, कल्चरल खां कदम न वठिबो। ऐं गदा जी हालत तव्हां ॾिठी आहे त हू हींअर बीमारी जे बिस्तर ते आहे, त हू चवे थो त मूंखे माना सकाफ़त खाते खां त का बि मदद मूंखे नथी खपे। ऐं अॻु में बि हिकिड़ो अहिड़े क़िस्म जो वाक़ियो माना थियो हुयो, पंहिंजो जेको साईं खे जेको आयो होॾां वज़ीफ़े वारो जेको लेटर हुयो, उहो साईं फाड़े छॾियो हुयो पाण ई, ऐं मूंखां ज़ोरी माना उहो फाड़ाई। असां माना चऊं इहो था त सकाफ़त खाते खां त साईं छाकाणि त उहो मना करे चुको आहे त का बि मदद न खपे। बाक़ी जेके अदबी जेके धुरियूं आहिनि, जेके ॿियूं जेके तनज़ीमूं आहिनि, उन्हनि खे का बि झलपल कान्हे, उहे साईं जी मदद करे सघनि थियूं। साईं गदा सिंध जो तमामु हिकिड़ो वॾो नालो आहे, अदबी ख़ासि तौर ते अदबी हवाले सां, मुज़ाहमती शाइरी जे हवाले सां, जमालियाती शाइरी जे हवाले सां तमामु हिकिड़ो वॾो नालो आहे। ऐं अहिड़ा माण्हू सदियुनि में पैदा थींदा आहिनि। जेकर मिसाल अहिड़ा माण्हू असां खां ईअं हलिया वञनि त पोइ इहा हिकिड़ी तमामु ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं हिन हालत में ख़ासि तौर ते उनखे जिथे माना तमामु घणी मदद जी ज़रूरत आहे, त असां उन्हनि खे ख़ासि तौर ते अदबी संगत खे ऐं ॿियूं जेके तनज़ीमूं आहिनि, सियासी समाजी धुरियूं जेके आहिनि, उन्हनि खे असां इहा अपील कयूं था त उहे जेतिरो उन्हनि खां पुॼे त साईं जी मदद कनि। ग़रीब फ़क़ीर माण्हू हिन जे बाबा साईं जो नालो रमज़ाली फ़क़ीर हो, जेको सूफ़ी फ़क़ीर हो। ऐं तमामु हिन खे जेकी बि कुझु मिलियो सो पंहिंजे वॾनि खां जहिड़ो कर हिन खे तोहफ़ो थी मिलियो। फ़क़ीर हुयो ऐं वरसे में मिलियल आहे हिन खे फ़क़ीरी लिहाज़ बि। ऐं सूफ़ी गेड़ू कपिड़नि में जॾहिं गदा ईंदो आहे त उनजो टहको फ़को पंहिंजो, ऐं उनजी हर लिहाज़ खां जेकॾहिं उनजी करणु खपे माली सहायता, ऐं पंहिंजो असांजो कल्चर डिपार्टमेंट छो न उहो बि करे। मिसकीन आहे, हू मुस्तहक बि आहे, मज़ाहमती शाइर बि आहे, ऐं दिलि जा खोड़ सारा हुन पंहिंजे सुघड़पन जे पहलू खां वठी शाइरी जा हड़ पासा ॾिना आहिनि गदा।